मुझे ख्याल में सिमनाले जी सफ़ाई जो इंतज़ाम अञा ताईं त कोड़ो नज़र नथो अचे। इन हवाले सां कुछ ॾींहं अॻे तक़रीबन 15-20 ॾींहं अॻे डिप्टी कमिश्नर ऑफिस सां गॾु में मीटिंग भी थी हुई, जंहिंमें शहर जा जेके स्टेक होल्डर्स हुआ उहे शरीक थिया हुआ ऐं शहर जे सफ़ाई जे हवाले सां उन्हनि जेके ॻाल्हियूं रखियूं हुयूं त उन में इहो तय थियो हो त बरसाति जो मौसम आहे, उनखां जल्दी जेको आहे शहर जी सफ़ाई कराई वेंदी, नालनि जी सफ़ाई कराई वेंदी ऐं जेको सिमनालो आहे उन जी बि फिलफोर सफ़ाई कराई वेंदी। उनखां अलावा जनरेटर जेके स्टैंड बाय रखिया वेंदा। पर मां सम्झां थो अञा ताईं असांखे अहिड़े क़िस्म जा के बि इंतज़ाम टाउन कमेटी इंतज़ामिया जे हवाले सां नज़र न पिया अचनि। उन लाइ गुज़ारिश इहा ई आहे बरसातनि जो मौसम आहे, जल्द खां जल्द जेके आहिनि शहर जी सफ़ाई जे हवाले सां इंतज़ाम कया वञनि त जीअं शहरी जेको आहे अॻिते ईंदड़ बरसातनि में जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खां बची सघनि। साईं, जीअं गुज़िरियल सालनि खां 2-3 सालनि खां हिन सिमनालनि जी सफ़ाई न थी आहे ऐं हिन में तमामु घणी मटी भरिजी वई आहे। जीअं त हिन हुकूमत जे तरफ़ खां फंड रिलीज़ कया वञनि था ऐं उहे जेको आहे अचनि बि था, पर जेको आहे उहे कंहिं कम में कोन था वञनि ऐं असांखे कंहिं जॻह ते नज़र बि नथा अचनि। हीअ ॾिसो त हिन वक़्तु सिमनालनि जी कहिड़ी हालत लॻी पई आहे त सफ़ा जेको आहे हींअर हफ़्तो खनि पहिरीं जेको आहे इहो बरसाति पई हुई ऐं जेको असांजे सॼे शहर जे गटरनि जो पाणी वग़ैरह अची हिते सिमनालनि में गॾु थियो हो। उनखां पोइ जेको आहे हिननि जी जेका हालत हुई उहा ॾिसण वटां हुई, जंहिंजे करे जेको आहे असां हुकूमत खे अपील था कयूं त हिन सिमनालनि जी सफ़ाई कराई वञे ऐं जेको आहे आवाम खे जेको आहे उन खां बचायो वञे। जी भईजान, तव्हां हाणे जीअं त असां मौजूदु आहियूं सिमनाले जे बिल्कुलु हिकिड़े कपर ते बीठा आहियूं, तव्हां ॾिसी सघो था ऐं ॾेखारे सघो था कैमरा सां। हिते अहिड़े क़िस्म जो को बि मतिलबु त कमु न थियो आहे इंतज़ामिया जो। 2011 वारी बोर्ड में जेको बोर्ड थी उते बि इहा ई हालत हुई की माना इंतज़ामिया को बि पहिरीं उपाउ न वरितो, इन करे असांजो इलाही घणो नुक़सानु थियो। असांजी पसगिरदाई सिमनाले जी पसगिरदाई में असांजी ज़िमेदारी आहे जंहिंखे तमामु घणो लॉस पहुतो। असां सां गॾु अलाए केतिरा ॿिया बि ज़िमेदार आहिनि ऐं बारिश हिन जी खोटराई न थी, इन करे बारिश में अलाए केतिरनि ॻोठनि हितां पंहिंजा ट्रपड़ खणी ऐं शहरनि ॾे लॾ पलाण कई ऐं असां ज़िला इंतज़ामिया खां इहा अपील था कयूं त हिन जी जेका जो सफ़ाई जो उपाउ वरिता वञनि। शाहपورچاڪر जे आसपास जे सिमनालनि जी सफ़ाई अञा थी कोन सघी आहे। शाहपورچاڪر जे भरिसां सिमनाले ते हींअर मौजूदु आहियूं, जंहिंमें पन गाह वग़ैरह तमामु घणो किचिरो आहे जेका सफ़ाई थी न सघी आहे। हुकूमत खां अपील था कयूं त सिमनाले जी सफ़ाई कई वञे, बरसाति पवण सां तमामु घणो नुक़सानु थी सघे थो।